नादी खानपुर मार वेझो गुराणी बिरादरी के ॿियनि धुरनि में पुराणे ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर ग़ुलाम नबी महर। जी ग़ुलाम नबी, छा तफ़सील आहिनि? जी खानपुर मार जे भरिसां मकान बस स्टॉप आहे जिते गॾाणी बिरादरी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में जेको आहे हिकु ॼणो 20 सालनि जो नौजवान आहे कुमेर रज़ा पुटु रमटाल गॾाणी जेको मारिजी वियो आहे। इहो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां खानपुर मार थाणे जी हद में मकान बस स्टॉप वटि जेको आहे गॾाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में जेको आहे पुराणे ज़मीनी तकरार सां इहो झेड़ो थियो आहे, जंहिंमें जेको आहे इहो नौजवान जेको आहे कुमेर रज़ा गॾाणी जेको आहे मुखालिफ़ धुर जी जेकी आहे फायरिंग जे नतीजे में जेको आहे ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारस जेको आहे ज़ख़्मी हालत में कानपुर मारी सरकारी अस्पताल खणाया आया हुआ। हिते ॻणती जो बि हालत अचण करे केस जेको आहे सखर रेफर कयो वियो, जेको रस्ते में जेको आहे जेको ज़ख़्म जो सूर नसां ते जेको दम जेको आहे धनिया वाले कयो। बाद में फोती नौजवान जो लाश जेको आहे तालके अस्पताल खानपुर मार आंदो वियो, जिते पोस्टमार्टम ऐं ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे नौजवान जो लाश जेको आहे पुलिस जेको आहे वारसनि हवाले कयो आहे, जंहिंखे वारस जेको आहे खणाए जेको आहे सखर रवाना थी विया आहिनि। उन मौक़े ते जेको आहे नौजवान जी अमर जेका आहे रज़िया गॾाणी ऐं सौट जेको आहे नौजवान जो जेको आहे मक़बूल जो सौट आहे रसीम गॾाणी, हुन ॿुधायो त असां ज़मीन पंहिंजी बिरादरी जे जेको आहे वारनि सां जेको आहे पुराणो ज़मीनी तकरार हलंदड़ हुयो, जंहिं असां जेको आहे मुखालिफ़ धुर जी जेको आहे जवाबदार जेको आहे हुननि फायरिंग करे नौजवान जेको आहे बेगुनाह जेको आहे कुमेर रज़ा गॾाणी क़तल कयो आहे, जेको जंहिं जेको आहे जेको वॾो ज़ुल्म थियो आहे असां सां। होॾनि जेको पुलिस जो चवणु आहे त इहो वाक़ियो जेको आहे गॾाणी बिरादरी ॿिनि धुरनि में ज़मीनी जेको पुराणी ज़मीनी तकरार सां जेको आहे इहो जेको आहे पेश आया, पर हिन वाक़िए जी जांच कयूं पिया ऐं न को गिरफ़्तारी थी आहे न जेको आहे पुलिस का जेको आहे को केस दाख़िल कयो आहे। जी ग़ुलाम नबी, तव्हांजी महिरबानी।